कॾहिं मां सोचियो आहे त माण्हू रांदि छो खेॾंदा आहिनि। जेकॾहिं आउं वीडियो गेम में कंहिं माण्हू खे मारियां या बेट सां बाल खे धकु हणी चोको हणां, उन सां मूंखे छा मिलंदो? जेकॾहिं मूंखे चोको ई हणिणो आहे त पोइ मां ॿिया खिलाड़ी छो गॾु कंदो आहियां, जॾहिं त अकेलो ई खेॾी मां चोको हणी सघां थो। पहिरीं अचो त ॾिसूं रांदि चइबो छा खे आहे। हिकु किताब या फिल्म खे असां रांदि नथा चई सघूं, तोड़े जो उहे केतिरियूं ई दिलचस्प छो न हुजनि, छो त उन में किताब या फिल्म असां सां का लह विचड़ नथा कनि। नामियारे कंप्यूटर डिज़ाइनर क्रिस क्राफोर्ड जे मुताबिक़ जेकॾहिं का शइ दिलचस्प हुजे ऐं जंहिंमें लह विचड़ बि हुजे, उनखे असां खेॾण वारी शइ चई सघूं था। जेकॾहिं अव्हां कंहिं शइ सां खेॾो था, उन में को मुक़ररु हदफ़ न हुजे त उनखे असां रांदीको चवंदासीं। जीअं ॿारनि जा रांदीका, जंहिंसां उहे भली केतिरा ई साल खेॾनि, उन में को मुक़ररु हदफ़ न आहे हूंदो, नई का हासिलात थियणी हूंदी आहे। पर जेकॾहिं कंहिं शइ में अव्हांखे का शइ ड्राइणी या ठाहिणी आहे या तरतीब ॾियणी आहे, उनखे इम्तिहान चई सघिजे थो, जीअं रोबिक्स क्यूब वग़ैरह। इम्तिहान जा बि ॿ क़िस्म आहिनि। जेकॾहिं इम्तिहान में माण्हू अकेलो हुजे त उनखे असां गुज़ारत चवंदासीं। ॿिए क़िस्म में अव्हां सां गॾु जेकॾहिं ॿिया बि खिलाड़ी आहिनि त हाणे उहा तकरार या तज़ाद सॾिबी। तज़ाद जा बि वरी ॿ क़िस्म आहिनि। जहिड़ो का ड्रोड़ जो मुक़ाबिलो, उहा खेॾ जंहिंमें को खिलाड़ी हिक ॿिए सां सिधे ज़ोर आज़माई नथो करे, उनखे मुक़ाबिलो चइबो आहे। पर जॾहिं ॿिया खिलाड़ी अव्हां सां लह विचड़ कनि, अव्हां बि उन्हनि सां सिधी ज़ोर आज़माई वारो मुक़ाबिलो कयो, त अहिड़े मुक़ाबिले खे ई हक़ीक़त में रांदि चयो वेंदो आहे। मतिलबु त अहिड़ी सरगर्मी जंहिंमें ॿिनि मुख़ालिफ़ धुरियुनि में सिधी लह विचड़ हुजे, का मंज़िल रखियलु हुजे जंहिंखे हासिल करण लाइ खिलाड़ी हिक ॿिए सां ज़ोर आज़माई कनि, उनखे असां रांदि चई सघूं था। ईअं मथे क़ाइदनि खे साम्हूं रखिजे त ज़िंदगी बि हिकु रांदि आहे। हाणे अचो त ॾिसूं असां रांदियूं छो खेॾंदा आहियूं। असांखे आमतौर ते ॿुधायो वियो आहे त रांदियूं जिस्म जी तंदुरुस्ती ऐं वर्ज़िश लाइ खेॾियूं वेंदियूं आहिनि। पर न्यूयॉर्क टाइम्स जे हिकु तहक़ीक़ी लेख मुताबिक़ रांदियूं जिस्म जी तंदुरुस्ती खां वधीक दिमाग़ जी तंदुरुस्ती लाइ खेॾियूं वेंदियूं आहिनि। इंसानी ज़िंदगी बि हिकु रांदि आहे जंहिंमें मंज़िल तमामु ॾुखी मिलंदी आहे। अॼु अव्हां जुस्तजू कयो, उनजो नतीजो शायदि अव्हांखे 20 सालनि खां पोइ मिली सघंदो। उन लाइ इंसाननि रांदियूं ईजाद कयूं त जीअं उहे जल्दी में ज़ोर आज़माई ऐं ज़हनी मश्क़ ज़रिए का मंज़िल माणे सघिजे। त माण्हू घटि वक़्त वारी रांदि में वधीक दिलचस्पी वठंदा आहिनि ऐं अहमियत ॾींदा आहिनि। जीअं माण्हू क्रिकेट में टेस्ट मैच खां वधीक T20 में दिलचस्पी वठंदा आहिनि, छो त उहा महदूद वक़्त में माण्हुनि खे नतीजा ॾींदी आहे। ज़िंदगी में असांखे ख़बर न आहे त छा करिणो आहे, इंजीनियरिंग में दाख़िला वठिजे या मेडिकल में, पर माण्हुनि अहिड़ा गेम ईजाद कया जिते असांखे ख़बर आहे त साम्हूं गोल आहे, उन में बाल विझणो आहे, या साम्हूं विकेट आहे, उनखे बाल सां चुटणो आहे। जंहिंजो सादो मतिलबु उहो निकिरे थो, असां रांदियूं सिर्फ़ु पंहिंजी दिमाग़ी तस्कीन लाइ जोड़ियूं आहिनि। जीअं जल्दी में कंहिं शइ में मुक़ररु थियल मंज़िल माणे वठि। हाणे अचो त ॾिसूं असां रांदियूं छो ॾिसंदा आहियूं। असां मां हर को कंहिं न कंहिं टीम या खिलाड़ी जो परस्तार आहे। उन जे खटण खे असां पंहिंजो खटणु सम्झंदा आहियूं ऐं उहो तरीक़ो रांदि खेॾण खां वधीक आसान पिणु आहे, छो त बग़ैर महिनत करण जे असां खिलाड़ी जे खटण खे पंहिंजी जीत सम्झंदा आहियूं। उनखे अंग्रेज़ी में बास्किंग इन रिफ्लेक्टेड ग्लोरी चइबो आहे। पर असांजी टीम या खिलाड़ी हाराए वञे त असां दिलि में ई चवंदा आहियूं त ख़ैरु आहे, मां उन टीम जो मदार न हुयुसि, या वरी उहो चवंदा आहियूं त सटो लॻाए मुंहिंजी टीम शिकस्त खाधी आहे। उनखां फ़ौरन लातालगी कंदा आहियूं ऐं उनखे अंग्रेज़ी में कटिंग ऑफ रिफ्लेक्टेड फेल्यूअर चइबो आहे। जेकॾहिं अव्हां अॼु ॾींहं ताईं रांदि खेॾण खे जिस्म जी तंदुरुस्ती सम्झंदा रहिया आहियो, त अॼु खां पोइ उहो ख़्यालु तब्दील कयो। रांदि खेॾणु नफ़्सियाती मसइलो आहे, न कि जिस्मानी।